मंगणेजा नारेजा खूनी तकरार जे निबेरे में 6 खून साबित थियण खां पोइ धुरियुनि ते 1 करोड़ 78 लख रुपया दंड विधो वियो। खूनी तकरार जो निबेरो फ़कीर पीर बख़्श जुड़ेजे जी सरपंचीअ में थियो। ॿिन्ही धुरियुनि जा बयान रिकॉर्ड करण खां पोइ सरपंचनि ऐं ॿियनि वीचार करण खां पोइ फतवा ॾिनी। फ़ैसिले मूजिबि मंगणेजा धुर ते 3 ऐं नारेजा धुर ते 3 खून साबित थिया। अहिड़ीअ रीति ॿिन्ही धुरियुनि ते मजमूई तौर ते 1 करोड़ 78 लख रुपया दंड विधो वियो। धुरियुनि मथां पयल दंड जी रक़म 3 क़िस्तुनि में अदा कई वेंदी। निबेरो करण खां पोइ रिपोर्ट पीर पगारे खे ॾिनी वेंदी। धुरियुनि में तकरार पीर जो ॻोठु वेझो ॻोठु गुल हसन मंगणेजो में पाणीअ जी मोटर जे चोरीअ जे मामले तां शुरू थियो। निबेरे खां पोइ धुरियूं खीरखंडु थी वियूं ऐं इलाइक़े में सुराही अची वई। फ़ैसिला कमेटीअ में मुअज़्ज़िम अब्बासी, शाहनवाज़ टालपर, मोहम्मद इकराम खोसो, अज़हर कुमारियो, गुलाम शबीर गुमरो, हुसैन बख़्श नारेजो ऐं ॿिया शरीक हुआ। ख़्याल रहे त ॿिन्ही धुरियुनि में तकरार तां 7 ॼणा क़त्ल थी चुका आहिनि, जिन मां 6 खूननि जो निबेरो थी वियो। बाक़ी 1 खून जो निबेरो न थी सघियो आहे। मंगणेजा धुर जे मारिजी वियल चङे मुड़िस सईद मंगणेजे जे वारिसनि मां केर बि निबेरे में शरीक न थी सघियो हो। तंहिं करे 7 खून जो निबेरो न थियो।